नासिर मीरपुर बुरड़ो में सुघड़ शायर ऐं सूफ़ी रागी बहार अली बुरड़ो जी 9वीं वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते जश्न बहार क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे नाले वारनि सुघड़नि, शाइरनि, अदीबनि ऐं ॾात धणियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था कैसर टावरी जी हीअ रिपोर्ट। मीरपुर बुरड़ो भरिसां मिर्ज़ा स्टॉप ते सिंध जो नालेवार सुघड़ ऐं सूफ़ी रागी उस्ताद बहार अली बहार बुरड़ो जी 9वीं वरसी मल्हाई वई, जंहिं जे मौक़े ते जश्न बहार क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे नामेवार सुघड़नि, शाइरनि, ॾात धणियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं जी मेज़बानी सलाद जे चेयरमैन अजाज रहमतुल्लाह लाशारी, सलाद जे मरकज़ी सदर उस्ताद गुल हसन गुल मलिक, अरशद आरज़ाई, हबीबुल्लाह बहार बुरड़ो, पुंडल प्यासी, कौड़ल बंबल, वज़ीर चाचड़ ऐं ॿियनि कई। क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस में सूबे पंजाब खां आयल सैयद अज़ीज़ अहमद शाह वज़ीर समेजो, सूबे बलूचिस्तान खां अल्लाह ॾिनो हांबी, इस्माइल लाशारी, नूरदीन बंबल ऐं हैदराबाद खां आयल जलाल मलाह समेत 100 खां वधीक सुघड़नि, ॾात धणियुनि प्रोग्राम में शिरकत कई, जन उस्ताद बहार अली बहार बुरड़ो जे संदसि ॻोठ पहुची संदसि जी मज़ार ते कुल पड़ी चादर चाढ़े गुलनि जी वर्खा करे भरपूर भेटा पेश कई वई। जश्न बहार क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस में मौजूद सुघड़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, साक़ौम थी ज़िंदह रहे, जायाद माज़ी थी करे, हाल सां माज़ी गॾे तारीख़ साज़ी थी करे। असां अॼु ही सदाबहार क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाह जे तरफ़ां कोठाई आहे ऐं असांजो बुनियादी मक़सदु ॾांहुं ॾात धणियुनि उस्तादनि खे यादि करणु, ख़ासि करे लोक अदब बचायो, लोक अदब जो अलॻि इदारो क़ाइमु करियो। असांजो जेको देरीना मुतालबो आहे, इन जो मक़सदु इहो आहे त ॿोली बचायो, लोक अदब बचंदो त ॿोली बचंदी। उस्ताद बहार अली बहार बुरड़ो उत्तर सिंध जो हिकु वॾो सुघड़ हो ऐं ईअं सम्झो त लोक अदब जी हिकु यूनिवर्सिटी हो। उन जा सभई शागिर्द अॼु हिन उस्ताद जी वरसीअ ते पंजाब खां, बलोचिस्तान खां ऐं सॼी सिंध खां पहुता आहिनि ऐं हिन इलाइक़े में उस्ताद जी हूअं त 9वीं वरसी आहे, पर हे पहिरियों दफ़ो हिन इलाइक़े में आहे। अमां ॾिसो त परे परे खां माण्हू इहा उस्ताद जी मोहबत हुई ऐं उस्ताद जो जेको आहे इल्मी कद बुत इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त केतिरी कदावर शख़्सियत हुई। उस्ताद जी शख़्सियत जेका आहे तमामु बहितरीनु शख़्सियत हुई। उस्ताद जे वञण जो तमामु वॾो ख़ाल आहे, पर साईं गुल हसन गुल मलिक जेको आहे इन ख़ाल खे भरी पियो अचे। उस्ताद बहार अली बहार जेको आहे उहो मुहबत जो पैगाम ॾिनो आहे पंहिंजी शाइरी में ऐं उन महबूब साहब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो आहे ऐं सुघड़नि जी शाइरी बि दीनी ऐं इस्लामी इस्लाही शाइरी आहे, जंहिंखे आम माण्हू निहायत पसंदि करे थो। असां चाहियूं था अहिड़ा मेला ऐं अहिड़ियूं महफ़िलूं सिंध जे झर झंग में हुजनि। बनस्पत बहार जी मौसम बहार आहे, गुलनि जो टिड़णु सब्ज़ मौसम बहार आहे, गुलनि जो फुटण जी हूंदी मौसम बहार आहे, पर हिकु सुघड़ रागी जो नालो बि बहार आहे। त तूं आबाद हुजे शल शाद हुजे, मुंहिंजे उजड़ण जो ख़ैर आहे, मुर्की पियो तूं शाल मिठा, मुंहिंजे रोइण जो ख़ैर आहे, कॾहिं बि तोखे कोसो वाव न लॻे, मुंहिंजे सोणा सड़ण जो ख़ैर आहे, तुंहिंजी अखि मुबारक आली न थिए, मुंहिंजे गोड़नि ॻड़ण जो ख़ैर आहे, तूं आराम करी पट पलंगनि ते, मुंहिंजी निंड फिटण जो ख़ैर आहे, सतार चवे सोणा तूं सुखियो हुजे, मुंहिंजे सुरनि सड़ण जो ख़ैर आहे। जंहिं अज़ीम हस्ती जी अॼु ये वरसी आहे, उन जो शेर आहे त काल ॾिठुमि कोन हो अॼु रुनुम ॾिसी गैर सां, काल ॾिठुमि कोन हो अॼु रुनुम ॾिसी गैर सां, हथ मिलायूं हुन सां वियो खिलंदो खिलंदो ख़ैर सां, बहार में ख़िज़ा थी ऐं फ़ैसिलो बि इहो थियो, बस अदा छा टकरंदो भला बकरो कहीं शेर सां। बिस्मिल्लाह अंगण मूं अजीब अॼु अणमुताई थी ईद थी आहे हिते मूं लाइ हबीब, कहिड़ी चीज़ कुर्बान कयां मथां तो मुजीब, मट तुंहिंजो मिट काई नज़रे नथी नजीब, बस जिंदड़ी हीअ जुमन जी हवाले तो तबीब, जे क़बूल करे करीब तां सजण भी सदके करे। तारी शौक दे कायल करन क्या घूर दे घायल, तुसाले सूह दे साहिल वहल गोढ़े, पे गल गल बहरी बाज अख्याण झल करन हमले, पे वल वल नैना दे तीर तिखे छुटड़े, कहन क्या कुर्ब दे कुठड़े, अदब दे नाल जोड़ हथड़े, अदब दे नाल जोड़ हथड़े, लगन प्यारे पे पल पल बहरी बाज अख्याण झल करन हमले, पे वल वल। जश्न बहार क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस में इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे उस्ताद बहार अली बहार बुरड़ो खे भरपूर भेटा पेश कई वई। कैमरामैन ज़ुल्फ़कार टौरी सां गॾु कैसर टौरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुरड़ो।